कानपुर महर में कार इल्ज़ाम में क़त्ल जो ख़दशो ॾेखारींदड़ नारी खे पुलिस तहवील में वठी छॾियो आहे। ख़बर खां आगाह कंदासीं। कानपुर महर में कार इल्ज़ाम में क़त्ल जो ख़दशो ॾेखारींदड़ नारीअ खे पुलिस तहवील में वठी छॾियो आहे। पुलिस कोट क़तबुद्दीन शहर पहुची सनम शर खे तहवील में वठी थाणे ते आंदो। पुलिस नारी सनम शर खे घोटकी जी अदालत में पेश करण लाइ खणी वई। अहम ख़बर खां नासिन अवां खे आगाह कंदासीं। कानपुर महर में कार इल्ज़ाम में क़त्ल जो ख़दशो ॾेखारींदड़ नारी खे पुलिस तहवील में वठी छॾियो आहे। पुलिस कोट क़तबुद्दीन शहर ते पहुची सनम शर खे तहवील में वठी थाणे ते आंदो आहे। पुलिस नारी सनम शर खे घोटकी जी अदालत में पेश करण लाइ खणी वई आहे। अवां खे ॿुधाईंदासीं। कानपुर महर में कार इल्ज़ाम में क़त्ल जो ख़दशो ॾेखारींदड़ नारी खे पुलिस तहवील में वठी छॾियो आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते असांखे जॉइन कयो आहे सन टीवी न्यूज़ जे रिपोर्टर साहिल काज़ी। जी साहिल काज़ी, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, गुज़रियल ॾींहुं खानपुर मारो जो ॻोठ कुतुबुद्दीन शहर जी रहवासण शादीशुदा नारी सनम शहर जेको आहे खानपुर मार में साफ़ ॾाढो एहतिजाज कंदे इहो चयो त जेको मुंहिंजे मथां कार जा इल्ज़ाम लॻाया विया आहिनि, मुंहिंजे सौट ऐं मारोट मथां ज़िंदगी ख़तरो आहे। अहिड़े मामले जूं ख़बरूं सन टीवी न्यूज़ ते नशर थियण खां पोइ एसएसपी घोटकी जे हुकुम ते गुज़िरियल राति देर सां खानपुर मार पुलिस कोट कुतुबुद्दीन शहर पहुची करे जेका नारी सनम शहर आहे हुनखे तहवील में वरितो ऐं खानपुर मार थाणे ते आंदो। लेडीज़ पुलिस जी कस्टडी में रखियो ऐं अॼु जेको आहे सो नारी खे कोटकी जी अदालत में नियो वियो आहे, जिते खेसि पेश कयो वेंदो, जिते उहो पंहिंजी बयान ॾींदी। इन हवाले सां खानपुर मार पुलिस जो चवणु आहे त नारी खे घोटकी जी अदालत में पेश कयो वेंदो। उते जेको बयान ॾींदी उन खां पोइ जेको अदालती हुकुम हूंदो उन ते वधीक कार्रवाई कई वेंदी। जी महिरबानी साहिल काज़ी तफ़सील ॾियण लाइ।